नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवांखे सिंधड़ी का ख़बर ॾींदा आहियूं त सिंध सरकार तालीम खाते में सुधारण लाइ नाफ़िज़ कयल तालीमी एमरजेंसी जे पुठि वाई थी वई। सिंधड़ी तालुके में 390 प्राइमरी स्कूलनि मां 197 स्कूल बंदि थियण बावजूदि एकड़ ॿेकड़ स्कूल बग़ैर बिल्डिंग, बग़ैर छत ऐं बग़ैर फर्नीचर जे हलण लॻा, जिन में फुलाडियो भरिसां ॻोठ मौलाबख़्श मरी जो प्राइमरी स्कूल बि समूरी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। ॻोठाणनि न्याज़ मरी, मंठार मरी, आदम मरी जी अॻुवाणी में शागिर्दनि स्लेटुनि ते एहतिजाज लिखी हथनि में झले सिंध सरकार तालीम खाते जे अमलदारनि समेत चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त असांजे स्कूल जी बिल्डिंग न आहे ऐं न ई फर्नीचर आहे। सियारे में त मच ॿारे तालीम हासिल कयूं था, पर ऊन्हारे में टिटण उस में तालीम हासिल करण असां लाइ मुश्किलातूं पैदा कयूं आहिनि। यूसी डेर मिठू फ़कीर जे चेयरमैन सिकंदर मरी ॿुधायो त मुंहिंजे ॾाॾे जे नाले सां ही स्कूल मंसूब आहे, पर मुंहिंजो ही स्कूल जेको 1980 में वजूद में आयो, 40 साल गुज़रण बावजूदि सरकार जे तरफ़ां इन जी बिल्डिंग न मिली आहे ऐं न ई फर्नीचर थो मिले। असां सभिनी चूंडियल नुमाइंदनि खे दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, पर तदारुक नथो थिए। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते स्कूल खे छत ॾिनी वञे ऐं शागिर्दनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।